अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामीन सॼी दुनिया में सिंधी कम्यूनिटीज़ जी ही रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां गॾु मां आहियां कराची मां आजिज़ जमाली। सामीन सिंध में गुज़िरियल कुझु अरसे खां हिकु वॾो गंभीर मसइलो आहे जंहिं ते सिंध जे हर सर्किल में ॻाल्हि थिए पई। सिर्फ़ु हर सर्किल में न, सूबाई असेंबली में उन ते ॻाल्हि थी चुकी आहे, क़ौमी असेंबली में ॻाल्हि थी चुकी आहे। सिंध जी असेंबलीअ गुज़िरियल ॾींहुं हिकु करारदाद बि मंज़ूरु कई आहे। सिंध में हिन वक़्तु पाणीअ जी इंतिहाई सख़्तु खोट आहे, जंहिंजे सबबु ॿिनि क़िस्मनि जा मसइला आहिनि। हिकु त जेका उत्तर सिंध में सारियाल जी फसल जी पोख थी रही आहे, उहा न पई थी सघे। उनखां सवाइ जेका सिंध जी पुछड़ी आहे, जेको डेल्टा आहे, डेल्टा सां गॾु जेके सिंध जे पुछड़ी जा 5-6 ज़िला आहिनि, उते हींअर पीअण जे लाइ बि पाणी न पियो मिले। बल्कि सॼी सिंध जे वाहन जी जेका पुछड़ी आहे, हर ज़िले में, सिंध जे हर ज़िले में जेका वाहन जी पुछड़ी आहे, उते बि पाणी जी खोट आहे, पीअण जे हद तक पाणी न आहे। माण्हू मुज़ाहिरा पिया कनि, सॼी सिंध में पाणीअ जी खोट जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरा पिया थियनि। अजीब सूरत हाल आहे त हिकिड़ो इदारो आहे इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी, जेको वफ़ाक़ी हुकूमत जे कंट्रोल में आहे। उहो इदारो हिन वक़्तु सिंध सूबे जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहे। सिंध हुकूमत जो मौक़िफ़ आहे त हिन वक़्तु सिंध में तक़रीबन 40% पाणीअ जी खोट आहे। इहो सिंध हुकूमत थी चवे, जॾहिं त इरसा इन मौक़िफ़ खे तस्लीम करण जे लाइ तयारु न आहे। इरसा न इन मौक़िफ़ खे मञण जे लाइ तयारु आहे, न इरसा पाणीअ जा अंग अखर जारी करण जे लाइ तयारु आहे। सिंध हुकूमत खे घुरिजे त फ़ौरी तौर ते इरसा खां पाणीअ जा जेके गुज़िरियल 2 महीने में या मौजूदा पाणीअ जी खोट में जेके अंग अखर आहिनि पाणीअ जा, उहे जारी करे सिंध हुकूमत। पर इरसा उहे अंग अखर ॾियण जे लाइ तयारु न आहे। इरसा में जेको सिंध जो नुमाइंदो आहे, कुझु ॾींहं अॻे उन सां झगड़ो थियो आहे बाक़ाइदा। उनखे किताब उछलाए मुंहं ते हयो आहे इरसा जो जेको चेयरमैन हुयो राव उन। हीअ अजीब सूरत हाल आहे। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे सो सिंध जे आबपाशी खाते जो जेको वज़ीर आहे, उन हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। अॼु वरी सिंध जे ज़राअत जे वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, ऐं सुभाणे इरसा इन सिलसिले में हिकु इजलास बि सॾायो आहे। यानी सूमर जे ॾींहुं इरसा पारां वाहन जी इंस्पेक्शन जे लाइ इंस्पेक्टर मुक़ररु करण जे लाइ हिकिड़ो इजलास सॾायो वियो आहे, ऐं सिंध ऐं पंजाब जे वाहन जी निगरानी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। पर सूरत हाल अजीब आहे त सिंध में हिन वक़्तु जेकॾहिं असां उत्तर खां शुरू कयूं त गुड्डू जेको सभ खां पहिरीं बैराज आहे, जेको पंजाब खां जिते पाणी दाख़िल थो थिए, हिन वक़्तु गुड्डू बैराज वटि बि सिंधू दरिया में तक़रीबन 28 खां 30% पाणी जी खोट आहे। सखर बैराज वटि 40% पाणी जी खोट आहे, ऐं कोटड़ी वटि जॾहिं पाणी पहुचे थो, कोटड़ी बैराज वटि 50% सिंधू दरिया में पाणीअ जी खोट आहे। पर अजीब सूरत हाल आहे, पंजाब हुकूमत जो इहो मौक़िफ़ आहे, ऑन दी रिकॉर्ड मौक़िफ़ आहे, जेको काल्ह पंजाब जे इतलात जी जेका एडवाइज़र आहे, उन पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में इहा ॻाल्हि चई आहे त सिंधू दरिया में कोटड़ीअ खां हेठि पाणी ज़ाया पियो थिए, ऐं सिंध हुकूमत कोटड़ी खां हेठि पाणी छो थी छॾे। कोटड़ी खां हेठि पाणी छॾणु न घुरिजे त मसइलो हल थी वेंदो। यानी अॼु बि उहो 30-35 साल पुराणो मौक़िफ़ आहे पंजाब जो, जेको गुज़िरियल असां 30 सालनि खां 1991 खां वठी 1991 में जेको पाणीअ जो ठाह थियो, जाम सादिक अली जॾहिं वज़ीर आला सिंध हुयो, उन खां वठी अॼु ताईं सिंध में इहो बहस हले थो। ऐं हर सिंध असेंबली हिकिड़ी करारदाद मंज़ूरु करे थी त जेको 1991 जे पाणी जे ठाह में 10 मिलियन एकड़ फिट पाणी डाउन स्ट्रीम कोटड़ी में छॾणु लाज़मी आहे। इहो 1991 जे ठाह में लिखियलु आहे, पर ठाह थियण खां वठी अॼु ताईं कॾहिं बि 10 मिलियन एकड़ फिट पाणी त कोन छॾियो वियो।
पर जेतिरो पाणी छॾियो थो वञे उन जे लाइ अॼु बि यानी अॼु 1991 खे त छॾियो, अॼु 2021 में बि पंजाब जो इहो मौक़िफ़ आहे त कोटड़ी खां हेठि पाणी ज़ाया पियो थिए। यानी हुननि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे या सम्झ में अचे थी त कोटड़ी यानी मीरपुर ख़ासि डिवीज़न उन्हनि जे लाइ कुझु बि न आहे, थरपारकर डिवीज़न उन्हनि जे लाइ कुझु बि न आहे, मीरपुर ख़ासि, सांगड़, बदीन, ठठो, सिजावल, थरपारकर खां वठी कराची ताईं डेल्टा जेका आहे हिते चवनि था त पाणी अचण ई न घुरिजे। यानी इहो पाणी जेको डाउन स्ट्रीम कोटड़ी उन्हनि जी नज़र में पाणी ज़ाया पियो थिए। हिन वक़्तु सिंध हुकूमत जेके अंग अखर ॾिना आहिनि उन में इहो थो ॿुधायो पियो वञे त गुड्डूअ वटि जेको मथां हिकल जा अंग अखर आहिनि, गुड्डू वटि जेको मथां वहिकिरो आहे उहो 68,911 क्यूसिक आहे ऐं सखर वटि 47,310 क्यूसिक आहे ऐं कोटड़ी वटि 10,000 क्यूसिक आहे। यानी तव्हां अंदाज़ो कयो जेको गुड्डू वटि 68,000 क्यूसिक पाणी आहे उहो जॾहिं कोटड़ी बैराज वटि पहुचे थो त उहो 10,000 क्यूसिक ताईं वञी रहे थो। पर पोइ वरी जॾहिं कोटड़ी खां हेठि डाउन स्ट्रीम कोटड़ी में जेका पाणी अचे थो उहो टोटल 200 क्यूसिक आहे। 200 क्यूसिक माना ख़तमु, आख़िरी हद आहे, यानी कोटड़ी खां हेठि पाणी अचे ई कोन थो। सो असां इहो सोचियो आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे पारां सिंध में ही जेको पाणीअ जे बहिरान जी जेका सूरत हाल आहे उन में हिकिड़ी ॻाल्हि त क़ौमी असेंबलीअ में जेका GDA जी अॻुवाण आहे, वफ़ाक़ी वज़ीर आहे, उन बि गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ो आवाज़ु उथारियो जंहिं इहो चयो त पीपल्स पार्टीअ जी हुकूमत जेको आहे हेठाहीं जे इलाइक़नि खे पाणी नथी ॾिए। हिकिड़ो इहो बि PTI जो इहो मौक़िफ़ आहे। सिंध असेंबलीअ में बि कुझु ॾींहं अॻे PTI जे मेंबरनि इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो त हुकूमत जी जेका नालाइकी आहे सिंध हुकूमत जी, उन जे सबबु पाणी नथो अचे। अॼु इस्लामाबाद में बि PTI जी इहा प्रेस कॉन्फ्रेंस आहे, उन में इहा ई दावा कई वई आहे त पाणी त पूरो आहे पर सिंध हुकूमत जी नालाइकी जे करे माण्हुनि ताईं नथो पहुचे। हाणे इहो अजीब हिकिड़ो ॿिटो मयार आहे। भली सिंध हुकूमत ते तनक़ीद कयो, इन ते को इख़्तिलाफ़ न आहे। सिंध हुकूमत जेकॾहिं पुछड़ी जे हिसे में पाणी नथो पहुचे उन ते भली ॻाल्हायो। जेकॾहिं सिंध जे आबपाशी खाते जी जेकॾहिं का नालाइकी आहे उन ते ज़रूरु ज़िक्र थियणु घुरिजे। पर इहा ॻाल्हि बिल्कुलु इहो चवणु त पाणी मथां खां पूरो थो अचे, इहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। हिन वक़्तु पाणीअ जी खोट सॼे पाकिस्तान में आहे, पर खोट जी जेका शरह आहे उहा सिंध में 40 सैकड़ो आहे, पंजाब में 8 का 10 या 15 सैकड़ो आहे। त जेकॾहिं खोट आहे त पोइ पंजाब में बि जेकॾहिं खोट ओतिरी हुजणु घुरिजे जेतिरी सिंध में आहे। त इहो हिकिड़ो ॿिटो मयार आहे त हुन ते ॻाल्हाइबो न, ऐं या सिर्फ़ु इहो ॻाल्हाइबो त सिंध में खोट छो आहे। त हीअ त हिकिड़ी आलम आश्कार ॻाल्हि आहे। इर्सा जा अंग अखर आहिनि त पाणीअ जी खोट आहे, पर सिंध में पाणीअ जी खोट जी मूं तव्हांखे सूरत हाल ॿुधाई आहे त सिंध में कोटड़ी बैराज वटि 50 सैकड़ो खोट आहे ऐं टोटल 10,000 क्यूसिक पाणी पहुचे थो। कोटड़ी खां हेठि पाणी आहे ई कोन। त इन ते बहरहाल असां कोशिशि कंदासीं त अॼोके प्रोग्राम में पाण कुझु साफ़िन सां, कुझु पाणी जे माहिरनि सां ॻाल्हि ॿोल करे वठूं। अॼु सिंध जे जेको थोरी देरि अॻु ज़रात जो वज़ीर आहे उहो पाण बि माज़ीअ जो हिकु सियासी अॻुवाण रहियो आहे ऐं पंहिंजो शहीद फाज़िल राहू जो फर्ज़ंद आहे। हिन वक़्तु जेको सिंध जे ज़रात जो वज़ीर आहे इस्माइल राहू, उन हिन मसइले ते थोरी देरि अॻु बिलावल हाउस जे मीडिया सेल में हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। अचो त पहिरीं मां तव्हांखे उन प्रेस कॉन्फ्रेंस जो कुझु टुकड़ो ॿुधायां थो, उन खां पोइ पाण ॻाल्हि खे अॻिते वधायूं था त सिंध में सिंधू दरिया में पाणीअ जी खोट जो असुलु मसइलो छा आहे ऐं पाणीअ जी खोट छो आहे। अचो सिंध जे सूबाई वज़ीर ज़रात खाते जे वज़ीर इस्माइल राहू खे ॿुधूं। वो सिंध वाले वो इसके इतने बड़े डाके पे वो खामोश हैं, चुप हैं और उनके साथ शरीक हैं। हम समझते हैं कि ये फ़कत इमरान खान इसका जिम्मेवार नहीं है, इसका फ़कत पूरी वफाकी कैबिनेट भी जिम्मेदार है। इसमें जो शामिल हैं सिंध के, जो इमरान खान के साथ बैठे हैं, वो भी इस डाके में शामिल हैं।
जनरल साहब ने शिकवा किया था कि बलूचिस्तान के साथ भी ज्यादती हो रही है, लेकिन इस तरह के इजलास में बलूचिस्तान हमारा साथ नहीं देता, ये नुमाइंदा नहीं आता। सेनेट में बलूचिस्तान के सेनेटर्स ने स्पीच की और कहा कि जिस तरह पंजाब पानी चोरी करता है, सिंध भी पानी का चोर है। हमारा जो 2400 क्यूसेक पानी है, सिंध उसमें से 1200 क्यूसेक पानी चोरी करता है, हमें नहीं दे रहा। तो ये उनकी बात दुरुस्त है कि आप लोग चोरी करते हैं या इसकी तब्दीली पे डाका वो इस तो लोगों के साथ शरीक हो जाती हैं, हुकूमतों के साथ शरीक हो जाती हैं। आज तक यही होता आया है, लेकिन इस हुकूमत का आपने रवैया देख लिया। सिंध के अंदर जब पहले कहता आया, जब थर में कहता आया तो गंदम अफगानिस्तान तो जा रही थी, लेकिन थर के लिए नहीं भेजी गई। जब फिर सैलाब आया, इस वक्त भी हम कितनी मरतबा अपीलें कर चुके हैं, कह चुके हैं कि और नहीं कर सकते, तो एटलीस्ट जो आफरजदा ज़िले जिनमें बारिश हुई और फसलें तबाह हो गई, उन लोगों ने जो बैंकों से कर्जे लिए हुए हैं, जो उनको आप कम से कम उनका आप सूद ही माफ़ करा दें, आप कम से कम उनकी रिकवरी बंद करा दें ताकि नेक्स्ट फसल पे वो अपनी पेमेंट कर दें। लेकिन इस वक्त भी आप देखें बैंक FIR काट रही हैं काश्तकारों पे, हारियों पे। मेरे भाई डाकू राज फिलहाल तो जो है वो दरिया पे लगा हुआ है पूरा, और सिंध के पानी पे डाकू राज लगा हुआ है कि सिंध का पानी चोरी किया जा रहा है। मैं समझता हूँ इससे बड़ा और डाका कोई नहीं हो सकता का पूरा दरिया चोरी कर लें, पूरे सूबे का पानी बंद कर दें। हमें कोई ज़रूरत नहीं है, हमें किसी चीज़ को, किसी को, हम पॉलिटिकल लोग हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी सियासी जमायत है, उनको तमाम इश्यूज़ को टैकल करना भी जानती है, फेस करना भी जानती है। हमें कोई ज़रूरत नहीं है, ये नॉन पॉलिटिकल लोग होते हैं, गैर सियासी लोग होते हैं, जिनको इस किस्म के फरारियत की ज़रूरत होती है कि वो इश्यूज़ को डाइवर्ट करे। पीपल्स पार्टी उनमें से नहीं है। पीपल्स पार्टी चाहे कुछ भी हो जाए, कितने मुश्किल तरीन हालात हो जाएँ, आमरीतें आ जाएँ, मार्शलाएँ आ जाएँ, कोई भी आधी पीपल्स पार्टी जेल में थी अभी भी, फिर तो हमें कोई ज़रूरत नहीं है। उस दिन चीफ मिनिस्टर साहब ने बड़ा मेरे ख्याल में तफसीलन उस पर काफ़ी बात की कि सिंध के अंदर जो हमारा स्टांस है, एटलीस्ट कोटली अब आज आप देख रहे हैं कि 200 जहाँ 500 कहा गया है कि 5000 जाना चाहिए क्यूसेक डेली डाउन स्ट्रीम कोटली। आप जाके देख लें डाउन स्ट्रीम कोटली क्या हाशर है इस वक्त लोगों के पास पीने का पानी नहीं है, कुएं वो जो हैं वो कड़वे हो चुके हैं, मवेशियों को पीने के लिए पानी नहीं है। जहां डाउन स्ट्रीम कोटली के लिए लाजमी है कि 5000, वहाँ फ़कत 200 क्यूसेक्स वो भी लीकेज में जाता है, बाकी पानी नहीं है। तो पानी की अवेलेबिलिटी हो, पानी पे डाका डाला जा रहा है। खामोश है। अवां ॿुधो ही सिंध जे ज़राअत खाते जे वज़ीर इस्माइल राहू जे प्रेस कॉन्फ्रेंस जो हिकु नंढो टुकड़ो मूं अव्हांखे ॿुधायो, जेका थोरी देरि अॻु हिते कराची में बिलावल हाउस में पाणी जे खोट जे मसइले ते थी। आऊं हिन ॻाल्हि खे अॻिते वधाईंदुसि। पाणी जे खोट जे मसइले खे सिंधु दरिया में हिन वक़्तु तक़रीबन 40 खां 50 सैकड़ो पाणी जी खोट आहे, जंहिं सबबु सिंध खे वॾे पैमाने ते मुआशी नुक़सानु पहुचंदो, ईंदड़ फसलनि जे लाइ हिकिड़ो वॾो मसइलो थींदो। बहरहाल सिंध में पाणी जे खोट ते माहिर छा था चवनि, अदीब साफ़ी लिखियल पढ़ियल माण्हू छा था चवनि, सिंध जो सुञाण तबिको छा थो चवे, ॻाल्हि खे अॻिते था वधायूं। त सामीन पंहिंजी ॻाल्हि जारी आहे पाणी सिंध में पाणीअ जे खोट जे हवाले सां, ऐं हिन मसइले ते असांजो नाले वारो सहाफ़ी दोस्त काज़ी आसिफ़ साहब लिखंदो बि रहियो आहे। ज़ाहिर आहे ही कराचीअ जी हिन सहाफ़त जी दुनिया में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके सिंध जे मसइलनि ते मुसलसल लिखनि बि था, ॻाल्हाइनि बि था, सवाल बि कनि था। काज़ी आसिफ़ साहब बि उन्हनि दोस्तनि में आहे जेको हिन वक़्तु मूंसां गॾु आहे। काज़ी साहब, ही जेको गुज़िरियल महीने ॾेढ खां सिंध में पाणी जी खोट जो मसइलो हले पियो, अॼु त सूबाई वज़ीर साहिबु इहो चयो आहे त हाणे जेको आहे सो कोटड़ी डाउन स्ट्रीम कोटड़ी खां 200 क्यूसिक पाणी बि कोन्हे, जिते 10,000 5,000 क्यूसिक पाणी घटि में घटि हुजणु घुरिजे, जॾहिं त 1991 जे ठाह जे मुताबिक़ त 10 मिलियन एकड़ फुट डाउन स्ट्रीम कोटड़ी हुजणु घुरिजे, उहो त रहियो कोन। कीअं था ॾिसो हिन सॼी सूरत हाल ते, छा करणु घुरिजे? महिरबानी जमाल साहब, ॻाल्हि इहा आहे त असुल में इस साल जो जेको वजूद हुयो उनजो सबबु इहो हुयो त जेके सूबनि जे विच में पाणी जी विश आहे उनखे ठीकु कजे।
1945 खां पोइ जी जेका सूरत हाल हुई उनखे उन वक़्त जे अंग्रेज़ जेके इंजीनियर्स हुआ उन्हनि पाणी जो ठाह कयो जेको 1945 में कयो, पर उन खां पोइ पाकिस्तान खां पोइ जेका सूरत हाल रही आहे उहा ॾाढी तकलीफ़ थी रही आहे। त अक्सर सिंध जो पाणी 1960 में जॾहिं हुनजो एग्रीमेंट थियो ऐं 3 दरिया हलिया विया, त उन खां पोइ जेको पाणी खुटियो उनजो जेको नुक़सानु आहे समूरो जो समूरो सिंध जे मथां थियो ऐं उहो सिंध ई खयों। बाक़ी ॿियनि सूबनि त ज़ाहिर आहे KP ऐं बलूचिस्तान जी त ॻाल्हि पाईंदी आहे, पर पंजाब उन मां पंहिंजो नुक़सानु खणण जे लाइ तयारु कोन्हे को। ऐं हींअर त इहे बि ख़बरूं आहिनि रुॻो उहे 3 दरिया हलिया विया, पर हाणे जेको क़ाबिल नदी आहे उन क़ाबिल नदी ते बि इंडिया जे ताउन सां हिकिड़ो डैम ठाहिण जी कोशिशि कई थी वञे। उनखे ॿीहर थी करणी पवंदी, छो त सभ खां वॾी हींअर जेको सिंध दरिया खे पाणी जो जेको आमद जो सिलसिलो आहे उहो क़ाबिल नदी आहे। जेकॾहिं उतां पाणी बंदि थी वियो त पोइ त सूरत हाल ॾाढी ख़राब थी वेंदी। त असांजो चवणु इहो आहे त सूबनि जे विच में जेका आहे पाणी जो मामिलो आहे उनखे बहितर तरीक़े सां हल करणु घुरिजे ऐं उनजे लाइ 91 जे अकाद लेवल सां ॻाल्हि थींदी रही आहे त उन ते जेके मुआहिदो थियो थोरे जो उन ते सिंध मुतफ़क़ न बि हुई, पर पोइ बि उन जेको उन्हनि पाण मुआहिदो कयो आहे पंहिंजी मर्ज़ी सां मुआहिदो कयो आहे, छो त उन वक़्तु नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुई ऐं सिंध जो जेको हिमायत याफ़्ता जाम सादिक जेको आहे सो वधीक हला हुयो, त हुननि पंहिंजी मर्ज़ी सां जेको मुआहिदो कयो उन पंहिंजी खां मर्ज़ी सां कयल मुआहिदे ते बि अमल करण लाइ तयारु न आहे। त इन सां जेको नुक़सानु पए थो ज़ाहिर हिन वक़्त ते जेकॾहिं सिंध खे पाणी न मिलंदो त इहो फसलनि खे का पाणी घटि लॻंदो ऐं फसल न थी सघंदा, पंहिंजे महल ते पोखी न सघंदा ऐं उहो बेचारा सड़ी वेंदा। हींअर जेका सूरत समूरी सिंध मां तव्हांखे तव्हां ॿुधण में ईंदी। ऐं हिकिड़ो ॿियो जमाल साहिब मौक़िफ़ जेको अजीब क़िस्म जो ॿुधण में थो अचे उहो इहो आहे त बाबा सिंध में पाण जेको आहे डिस्ट्रीब्यूशन जेका आहे उहो ख़राबु आहे या जेको सूरत इन तरह में हवाले सां इनखे जस्टिफाई करणो आहे त बाबा पंजाब जस्टिफाई आहे छो त सिंध में पाण जेको आहे डिस्ट्रीब्यूशन बेहतर थियो। साराणी ॻाल्हि आहे मुंहिंजे ख्याल में। ऐं सिंध असेंबली में बि कॾहिं ईअं न थियो त पाणी जे मामले ते को अलॻि मौक़िफ़ हुजे, भली को मुखालिफ़ धड़ो हुजे जेको आहे सो बेंचिस हुजनि, उनजो पाणी जे मामलनि ते तक़रीबन जेको आहे हिकु जहिड़ो मौक़िफ़ रहियो आहे। पर हाणे हिन इलेक्शन खां 2018 जी इलेक्शन खां पोइ जी सूरत हाल इहा थी आहे त ॿाहिरिनि सूबनि जा माण्हू जेके चूंड असांखे अफ़सोस सां चवणो पए त उन्हनि जी जेका हमदर्दी आहे पंहिंजे सूबनि सां आहे ऐं उहो जेके इख़्तिलाफ़ थियो आहे इवन उहो एनटीए में इख़्तिलाफ़ न कयो आहे, TDA इख़्तिलाफ़ न कयो आहे, पर इख़्तिलाफ़ जेको कयो आहे उहो कयो आहे PTI जे उन्हनि माण्हुनि जे तालुक ॿियनि सूबनि सां आहे। हाणे हिते छा त हितां हिन सूबे जे मसइलनि सां हुनखे हिमायत करणु घुरिजे, न त पंहिंजनि जेके ॿिया सूबा आहिनि जिते जितां जो हुनजो असुलु तालुक आहे उन्हनि जे मुफ़ाद में रहंदे करे उहो सिंध में असेंबली में जेको आहे पंहिंजो मौक़िफ़ अख़्तियार कनि त इहा ॾाढी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं हल इहो आहे त ज़ाहिर आहे जेकॾहिं CCI जेकॾहिं अरसा नाकाम जेके ऐं उन्हनि बदतमीज़ी खे ख़ुदा जी यादि में जवान साहिब तव्हांखे मां यादि ॾियारियां त जॾहिं मौजूदा पीस मुख्तला राजदी एजुकेशन जो मिनिस्टर हुयो त उन ख़ुदि असांजी प्रेस कॉन्फ्रेंस कई लाहौर में मीटिंग हुई पाणी जे मामले ते ऐं उते छो त मूंखे जेको आहे उनखे ख़ुदि हुन सां बदतमीज़ी कई वई मीटिंग में ऐं उनजा कपिड़ा फाड़िया विया जेको हिते हिते अची प्रेस कॉन्फ्रेंस कई। हाणे ज़ाहिर उहो पीर साहिब पागार जो पुटु हुयो तॾहिं बि हुन सां सूरत हाल इहा हुई, हाणे ख़ुदि पीर पागारो आहे। त बाक़ी जेको सिंध जो नुमाइंदो आहे जेको झुंझुनूं साहिब हुन सां जेका बदतमीज़ी थी आहे त उहा त ॾाढी ग़लती जो बि उन ते को बि एक्शन वफ़ाक़ी हुकूमत न कयो आहे, न वरी हुन ते का ॻाल्हि ॿोल थी आहे। हाणे जेकॾहिं अरसा में इहा सूरत हाल आहे त नतीजे ते नथा पहुची सघजनि त हुनजो हिकिड़ो ॿियो हलाए CCI जी मीटिंग में वञो ऐं हुते CCI जी मीटिंग घुराए उहो जेको मामिलो हल कयो। CCI में बि जेको ॿुधण में थो अचे पियो त अॻु में जेको आहे सो 2019 में जेको उन वक़्त जो अटॉर्नी जनरल हुयो उनखे इमरान ख़ान जो मौजूदा वज़ीर आज़म चयो हो त पाणी जे मामले ते रिपोर्ट ठाहे ॾियो। उहा पाणी जी रिपोर्ट सबमिट थियल आहे पर 2019 खां वठी हिनमहिल ताईं उन रिपोर्ट खे खोलियो न वियो आहे, बल्कि तव्हां चयो आहे त उहा ॿुधायो त सही रिपोर्ट में जेको तव्हांजी तयारु रिपोर्ट आहे उहा त पोइ ॿुधायो त उन रिपोर्ट आहे छा सूरत हाल आहे।
अच्छा काज़ी साहब, मां तव्हांजी इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ थो कयां त ठीकु आहे, जेकॾहिं सिंध में को एडमिनिस्ट्रेटिव इशू आहे पाणी पुछड़ी ताईं पहुचाइण, उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे, पर घटि में घटि सिंध में सिंध जे माण्हुनि खे जेको पंजाब खां पाणी जो पूरो हक़ नथो मिले या जेको मथां खां नथो अचे, उन ते त ज़रूरु ॻाल्हाइणु घुरिजे। इहा ठीकु ॻाल्हि आहे त सिंध असेंबलीअ में पहिरियों दफ़ो इहो पिया ॾिसूं त सिंध असेंबलीअ में सिंध जे मौक़िफ़ जी मुखालिफ़त पई थिए, सिंध हुकूमत जी न, पाणीअ जे बारे में सिंध जे मौक़िफ़ जी मुखालिफ़त पई थिए। इहो बि हिकिड़ी अजीब सूरत हाल आहे। पर हिन में अहम ॻाल्हि इहा बि आहे त कल्ह तव्हां हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी जेका पंजाब जी ऑफिशियल तर्जुमान आहे फिरदौस आशिक़ अवान, उन इहो चयो त कोटड़ी खां पाणी ज़ाया छो थी करे सिंध हुकूमत। इहो अजीब परसेप्शन आहे जेका गुज़िरियल 30-40 सालनि खां आहे, यानी को डाउन स्ट्रीम कोटड़ी में ॼण का आबादी ई कान्हे, सिंध जा 6-7 ज़िला डाउन स्ट्रीम कोटड़ी में, हीअ था चवनि त कोटड़ी खां हेठि पाणी छॾिजे ई न, ऐं कोटड़ी खां हेठि जेको पाणी थो वञे उहो ज़ाया थो थिए। इन जे बारे में छा चवंदो तव्हां? इहो मौक़िफ़ पंजाब में वरी पैमाने ते आहे त पाणी ज़ाया थो थिए पियो। हाणे तरबला डैम ठहियो ऐं जेको चुंदर दरियानि खे विकिणण जी जेका रक़म मिली, उन में तव्हां जेको तरबला डैम हिननि ठाहियो त उन में बि सिंध खे पाणी कोन थो मिले पियो। हलो ठीकु आहे, जेको तरबला डैम तव्हां ठाहियो हुते ऐं उनजे मुतासिर खे ज़मीन ॾिनी सिंध में, हाणे इहा मुतासिर त उन में तव्हां उहे बि शामिल थियो जंहिंखे करे पाणी शार्टेज जे करे जंहिंजी पाए थो थिए पियो त उन्हनि खे नुक़सानु पवंदो। उनजे लाइ त हीअ जेको रवाज आहे त बाबा तव्हां जेको समुंड में पाणी वञे थो ज़ाया थो थिए पियो, मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ी अणॼाणाई जी हद आहे ऐं कंहिं ते अंग न खणण खे, कंहिं साइंटिफिक पाणी जेको वञे थो उहो हेठि ज़ाया कोन थो थिए, पर हिन इकोलॉजिकली ऐं जेको हिकिड़ो नेचुरली ज़रूरत आहे ऐं हेठि जेका ज़मीन उहे बर्बाद थियूं वञे ऐं उहे तक़रीबन 22 लख एकड़ ज़मीनूं जेके आहिनि उहे जेका सामूंडी पट्टी आहे इन पाणी न हुजण जे करे तबाह बर्बाद थियूं, हुनजे लाइ थिए थी थो। हिकु तव्हांखे ॿी बि जमल साहिब हिकु ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, हेर थींदी त हक़ जो गवर्नर हुयो सिंध जो, ऐं जॾहिं मनसूबाबंदी हली पए बैराजनि जी त हुन हिकु रिपोर्ट मोकिली बॉम्बे, जंहिंमें हुन चयो त मूंखे इहो लॻे थो त इन बैराजनि सां जेको सभ खां वॾो नुक़सानु थींदो उहो सॼी लवर वेकेरियन खे थींदो, जेको थधि ऐं बदी जे माण्हुनि खे थींदो। त मुंहिंजी इहा तजवीज़ आहे, माना हुन गवर्नर जी इहा तजवीज़ हुई त हिननि माण्हुनि खे नुक़सान खां बचाइण जे लाइ हिननि खे ज़मीनूं जेके आहिनि आपके में ॾिनी वञनि त जेकॾहिं हिननि खे नुक़सानु पवे त उहे पके में ज़मीन हुनखे कमु अचनि। हाणे हिकिड़ो अंग्रेज़ जेको आहे सो गवर्नर हुयो, हुनखे बि हेॾी ग़लती हुई उतां जे माण्हुनि खे जो हुन चयो त बाबा त हिन नुक़सानु पवंदो, पाणी घटि थींदो, इन करे हिननि खे मुतबादिल तौर ते मथे ज़मीनूं ॾियो या पाणी जो ॿियो बंदोबस्तु कयो। त हीअ सूरत हाल आहे उन्हनि जी, पर हीअ जेके असांजा मुस्लमान ॿाहिरि आहिनि ऐं जेके असांजे मुल्क जा जेको आहे सो हिकु जहिड़ा सूबे जा माण्हू आहिनि, उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हू हरूभरू इहो ज़िद लायो बीठा आहिनि। ऐं पढ़िया लिखिया माण्हू, तमामु पढ़िया लिखिया माण्हू, हुनखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त पाणी जेको आहे उहो ज़ाया कोन थो थिए, बल्कि इहा हिकु ज़रूरत आहे। ऐं इहो तमामु 91 एकॉर्ड में 91 जे पाणी जे मुआहदे में लिखियो आहे, जेको जॾहिं लिखियो वियो जंहिं मुआहदो कयो ई तव्हां, सभु ॻाल्हि तव्हांजी मर्ज़ी सां थी, उन में तव्हां जेको थियो उहो जेको उहो बि नथा ॾियो। त ॿी ॻाल्हि सभ खां वॾी ज़रूरु इहो, बल्कि इन सां गॾु जेकर पाणी तव्हां हेठि घटि किलो त हुनजो असरु ज़ाहिर आहे कराची सिंध जा जेके वॾा शहर आहिनि, कराची आहे, हैदराबाद आहे, हेठि जे ठटो आहे, मदीनो, इवन पाणी जे पीअण जे पाणी जो मसइलो जेको आहे सो ख़तरनाक हद ताईं वधंदो थो वञे पियो। फसल तमामु देरि लेट थी विया आहिनि। त हेठि जेको समुंड में पाणी छॾण वारो मामिलो जेको आहे उनखे हिननि खे सम्झाइण जी ज़रूरत आहे ऐं उनखे क़ाइल करण जी ज़रूरत आहे। ऐं उन जे हिसाब सां हिकिड़ी सिंध गवर्नमेंट खे जेको आहे सो हिकिड़ी आगही जे तौर ते पंजाब में या इस्लामाबाद में इन हवाले सां हिकिड़ो को वर्कशॉप सेमिनार या इवन जेको आहे सो ॿिया का ज़रिया मीडिया जा इस्तेमालु करे इन ॻाल्हि सम्झाइणु घुरिजे त बाबा हीउ ज़ाया कोन थो थिए, बल्कि जेको कमु आहे इन जी का जेको आहे सो कारज आहे पाणी जो, इहो अजायो न आहे।
ठीकु आहे साहब, वरी महिरबानी अव्हां जी जो अव्हां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। समेन ही नाले वारो सहाफ़ी काज़ी आसिफ़ साहब असां सां गॾु हुया, जंहिं ॿुधायो त जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु सिंध में दरियाए सिंध में सिंधू दरिया में पाणी जे खोट जी त छा आहे। ॻाल्हि खे अॻिते था वधायूं ऐं पाण पंहिंजे हिन ई प्रोग्राम में राब्तो था कयूं पंहिंजे ॿिए महिमान सां। सामिन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते ॻाल्हि जारी आहे सिंधू दरिया में पाणीअ जे खोट जे बारे में। हाणे तव्हां ॿुधो, सिंध जे माण्हुनि खे त ॿुधो, पर हिन वक़्तु असां वटि नालो वारो सहाफ़ी मूंसां टेलीफोन लाइन ते आहिनि। हू छो त पंजाब में वेठा आहिनि, लाहौर में गुज़िरियल ॻचे अरसे खां सहाफ़त पिया कनि, केतिरनि ई सालनि खां। इमदाद सूमरो नाले वारो सहाफ़ी आहे सिंध जो, पर गुज़िरियल हुन पंहिंजी सॼी सहाफ़त जो वॾो हिसो पंजाब मां लाहौर मां कई आहे। त हीउ जेको पंजाब जो परसेप्शन आहे सिंध में पाणी ज़ाया थियण वारो, या जेको पंजाब जी डोमिनेंसी आहे पाणी ते, इन हवाले सां मां इमदाद खां कुझु सवाल कंदुसि। इमदाद, ही जेको सिंध में हिन वक़्तु पाणी जी खोट आहे, यकीननि तव्हांखे रिपोर्टूं हूंदियूं, कीअं पिया ॾिसो ऐं पंजाब छा पियो सोचे हिन ते? पंजाब में जेको परसेप्शन आहे उहो अजीबो ग़रीब क़िस्म जेको ठाहियो वियो आहे। ऐं ॿी जेका इम्पोर्टेंट शइ त जॾहिं बि के हाइब्रिड रजीम हूंदियूं आहिनि या मार्शल हूंदा आहिनि, त उन टाइम ते इहो पाणी जो मसइलो थींदो आहे। जेको सूबनि में पाणी हुजे या पहिरियां जेके तकरार आहिनि त उहे शुरू थींदा आहिनि। ज़ाहिर आहे हिकिड़ी हाइब्रिड रजीम आहे, सो हिते बि को हिसाब किताब आहे कोन रजीम जो। उनजे करे हिननि पाणी हिकिड़ी त जेको तक़सीम आहे उहा प्रॉपर न पई थिए। ऐं पोइ वरी हिकिड़ो इहो बयानियो ठाहियो पियो वञे, हिकिड़ो तासुब ॾिनो पियो वञे त भई सिंध में त माना को निज़ाम ई कोन्हे, को हिसाब किताब ई कोन्हे, पाणी वञे थो, समुंड में हलियो थो वञे, ज़ाया थी थो वञे। ऐं हुते वॾेरा आहिनि जेके बसि पाणी जेको आहे उहो पंहिंजी बदियुनि ते था कनि। हाणे वॾेरे जी बदी हुजे या ग़रीब जी बदी हुजे, हिकिड़ो मामलो आहे त भई आबाद थिए थी बनी, त उन में केतिरी जेको खोट सां मुतासिर थियण सां मजमूई जेको फिगर अचे थो न, उहो फिगर माण्हुनि खां लिकाए भई इहो तासुब ॾियण जी कोशिशि थी वेंदी आहे। भई हुते जेको आहे वॾेरा आहिनि ईअं न, इहो सॼो घणो जेको आहे जॾहिं मुंहिंजो लाहौर अचनि थो 2000 में सबबु थी वियो हुओ, त उन टाइम में मुशर्रफ जे दौर ते हिकिड़ो ज़ाहिर कच्छ मवाद जी तहरीक हुई। ऐं जो पाणी जो जेको तकरार हुओ उहो तमामु घणो हुयो, ख़ासि तौर ते सिंधी पंजाब जो। त हाणे उहो हिकिड़ो वॾो सबबु हुयो मुंहिंजे लाहौर अचण जो ऐं हिते रिपोर्टिंग करण जो। सो हिकिड़ो त टीम हाइब्रिड आहे, ऐं जो हिकिड़ो जेको एस्टेब्लिशमेंट जो या हिकिड़ो पुराणो बयान जो आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां इहो राग शुरू कजे त बाबा डेम ज़रूरी आहिनि। डेमनि खां सवाइ जीअण जेको आहे मुमकिन न आहे, पाकिस्तान जो सर्वाइवल न आहे। इमरान ख़ान जी वज़ीर आज़म साहिब जेके आहिनि उहे बि आपका वज़ीर आज़म आपके साथ वाले वेठा हुया टेलीफोन कॉल ते, त उन्हनि बि उन्हनि इहो ई चयो बाबा वॾा डेम ठहणु खपनि, हीअ थियणु खपे, हू थियणु खपे। हिकिड़ो इहो डेमनि लाइ माहौल ठाहिण लाइ इहा कोशिशि अॻे बि कई वेंदी रही। ऐं हाणे बि मूंखे बि इहो थो लॻे त हिकिड़ी शइ आहे नेचुरल आहे, ॿाहिरि खोट त आहे, पोयां खां मथां खां खोट आहे। हाणे उहा हेठि तक़सीम थी पई थिए, उन में मूंखे लॻे पियो त हिकिड़ो वरी डेमनि वारो खिटराक जेको आहे उहो शुरू करण लाइ इहो सॼो कुझु कयो वियो आहे। अच्छा इमदाद, इरसा जो इहो मौक़िफ़ आहे त पाणीअ जी खोट पंजाब में बि आहे, सिंध में बि आहे, सॼे पाकिस्तान में आहे, पर सिंध जो मौक़िफ़ आहे त जेको सिंध जे हिसे जो खोट आहे उहो जेकॾहिं 15% पंजाब में आहे त 15% सिंध में विझणु घुरिजे, पर जेकॾहिं पंजाब में 8% खोट आहे, सिंध में 40% खोट आहे। त तव्हां पंजाब में वेठा आहियो, छा पंजाब जे बहिराड़नि में, पंजाब जे पुछड़ीअ में या पंजाब जे ज़मींदारनि आबादगारनि में का पाणीअ जी खोट जे हवाले सां सॼी सिंध में हींअर मुज़ाहिरा पिया थियनि? पंजाब में अहिड़ी का सूरत हाल नज़र अचे थी तव्हांखे? न, पंजाब में बिल्कुलु बि इहो कॾहिं बि न हूंदो आहे। पोइ पंजाब में हिन क़िस्म जी खोट ॿ शयूं आहिनि। हिकिड़ी शइ असांखे पंहिंजो इहो बि एतिराफ़ करणु घुरिजे त असांजो जेको इंटरनल सिस्टम आहे, पाणी जी खोट हुजे मथां खां या न हुजे, त असां वटि हिकिड़ो इंटरनल सिस्टम अहिड़ो आहे इरिगेशन जो, जिते असांजो वीचारो पुछड़ी वारो आबादगार जेको आहे उहो सदाई मुसीबत में हूंदो आहे। पंजाब में पाणी जी रेगुलेशन जेका आहे उहा असां खां तमामु घणी बहितर आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ज़ाहिर पंजाब जी उहा शॉर्टेज न पई ॾिनी वञे। जेको मिनिस्ट्रियल फार्मूला आहे 91 जे अकार्ड खां पोइ जेको अप्लाई कयो वियो, उन मिनिस्ट्रियल फार्मूला में पंजाब खे खोट न मिलंदी आहे, सिंध खे मिलंदी आहे। उन में हिकिड़ो फार्मूला ठाहियो वियो आहे अजीबो ग़रीब क़िस्म जो, उहो हिकिड़ी हाइब्रिड रिजीम जो फार्मूला आहे। अकार्ड थियो नवाज शरीफ साहब जे दौर में 91 में
उन अकार्ड खे चाहींदे न चाहींदे सिंध हुकूमत मञियो बि हाणे सिंध मञियो बि अमल कयो। उन खां पोइ मथां वरी जेको आहे जेको मिनिस्ट्रियल फार्मूला अप्लाई कयो वियो, मिनिस्ट्रियल फार्मूला में बाबा जो खोट हूंदी, उहा खोट वरी पोइ डेमनि सां माना कालाबाग डेम सां हुनखे मशरूत कयो वियो कयो कयो। त बहरहाल उहो इहो आहे त पंजाब में उहा खोट मिनिस्ट्रियल फार्मूला खां पोइ अचे कोन थी, उहा खोट भोगड़ी सिंध खे थी पवे। ऐं सबक़ सेखारण लाइ बाबा जेसि ताईं तव्हां कालाबाग डेम ते राज़ी न थींदो तेसि ताईं तव्हांखे पाणी पूरो कोन मिलंदो, मिनिस्ट्रियल फार्मूला अप्लाई थींदो, वज़ाती फार्मूला जेको आहे। हाणे हीउ जेको मामिलो आहे पंजाब में ही आहे हिकिड़ो नेशनल लेवल जो जेको मामिलो, जेको हिकिड़ो बैन सूबाई मामिलो। बाक़ी पंजाब में 2-3 शयूं आहिनि। पंजाब जो जेको ज़ेरे ज़मीन पाणी आहे उहो बि मिठो आहे। हर जेको बैराजी इलाइक़ो पंजाब जो आहे उते ट्यूबवेल्स बि बराबरि लॻल आहिनि। पर खोट खणे भाङे हिते माण्हू त जेका नहरी पाणी जेका ज़मीन जेतिरी आबाद थिए थी इरिगेशन जे पाणी सां, उन ते एतिरो फ़र्क़ु नथो पए। मां हिते जेके पंजाब में दोस्तनि सां बहस कंदा आहिनि उन्हनि सदाईं इहो पुछंदो आहियां भई तव्हां वटि पाणी जी खोट आहे त तव्हां वटि जेका ज़मीन आहे ज़रा थिए थी अपाशी ते थिए थी उन में थोरी खोट अचणु खपे, उहा हर साल वधंदी पई वञे, सिंध में उहा घटिजी पई वञे। त हिकिड़ो इहो ज़ाहिर आहे त पंजाब में खोट पाणी जी बि इरिगेशन वारे पाणी जी कोन्हे, ऐं प्लस पंजाब ट्यूबवेल्स जो जेको मिठो पाणी आहे ज़ेरे ज़मीन जड़ जो उहो तमामु घणो आहे ऐं ट्यूबवेल्स बि आहिनि। त पंजाब में त कंहिं बि क़िस्म जी का बि किथे रड़ कोन्हे का सिंध में। अच्छा इमदाद ॿ अञा ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि। आख़िरी सुवाल आहे तव्हांखां मुंहिंजो हिकिड़ो त तव्हां इन जी सुठी निशानदेही कई त हीअ डैमनि जी जेका वावेल आहे हिकु दफ़ो ॿीहर कालाबाग डैम जी ऐं डैमनि जी वावेल शुरू पई थिए सिंध सॼे पाकिस्तान में। पर ॿी ॻाल्हि इहा आहे त 2 जेके लिन कैनाल्स आहिनि, तौनसा लिन कैनाल या चश्मा झेलम लिन कैनाल, सिंध खे हमेशह इन्हनि ते एतिराज़ रहंदो आहे। ऐं जॾहिं बि पाणी जी खोट हूंदी आहे पंजाब इहे 2 कैनाल ॿियनि सूबनि जी 3 सूबनि हालांकि इन जी मुखालिफ़त कई आहे, पोइ बि जेका तौनसा लिन कैनाल आहे या चश्मा झेलम लिन कैनाल आहे उन जो बि फ़ाइदो पंजाब खे थिए पियो ऐं उहे पंजाब खोले थो छॾे। इन ते तव्हां छा चवंदव? जेको नेचुरल कोर्स आहे पाणी जो उन कोर्स तहत ही हिकिड़ो अंडरस्टैंडिंग थियल आहे, कुझु मुआहिदा आहिनि। उन्हनि में इहो आहे त भई पंजाब वटि 2 ॿिया दरिया बि आहिनि। जेको तक़रीबन जेको मंगला डैम आहे उहो सॼो पंजाब जे शहर में थो अचे। चनाब जो पाणी पंजाब इस्तेमालु करे उन खां पोइ दरिया सिंध में थो वञे। सो जेको खोट जे ॾींहंनि में हिकिड़ी अंडरस्टैंडिंग सदाईं रहंदी आहे उहा इहा त भई पंजाब जेको आहे दरिया सिंध जो पाणी डाइवर्ट न करे। हिननि जेके टीपी आहे या चश्मा झेलम लिंक कैनाल आहिनि इन्हनि मां दरिया सिंध जो पाणी डाइवर्ट कंदा आहिनि। ही झेलम ऐं चनाब या ॿी रीत जेका आहे ॿियनि दरियानि वारे पासे दरिया में छोड़ींदा आहिनि। दरिया सिंध जो पाणी झेलम में चश्मा झेलम लिंक कैनाल बेसिकली दरिया सिंध जो पाणी खणी दरिया झेलम में विझबो आहे। दरिया झेलम खे जेको आहे हेठि ताईं बाक़ी जेके हुन बैराजिस आहिनि उनखे उते पाणी अॻिते वधाए वञे। इहो सिंध जो एतिराज़ इहो आहे भई तव्हां जॾहिं असां खोट में आहियूं दरिया सिंध जो पाणी में जेकर तव्हां वॾो हिकिड़ो हिसो 20-25,000 क्यूसेक पाणी या 15,000 क्यूसेक पाणी डाइवर्ट कयो था त दरिया जो प्रेशर नथो रहे, दरिया स्लो थी थो वञे। स्लो थियण सां हेठि वञी ज़ाहिर गर्मी बि सिंध में घणी आहे, पोइ उहो पाणी पॉन्ड्स में थियो त यानी उहो असां प्रॉपर पहुचे नथो। जेकॾहिं सिंध खे सपोज़ 20,000 क्यूसेक पाणी तौसा खां हेठि मिले थो त उहो पाणी जो जेको पोयां खां प्रेशर कोन्हे पाणीअ में, पाणी तव्हां कैनाल बि खोले था छॾियो त पोइ सिंध ते पाणी पहुचे ई कोन थो। रस्ते में कुडू ते पहुचंदे पाणी गाइब थियो वञे, ज़मीन चूसियो वञे, पाणी जी स्पीड हुजे तेज़ वर्को हूंदो त पाणी तेज़ी सां पहुचंदो। सो इन जे करे इहे सिंध जा घणा एतिराज़ आहिनि त भई जेकॾहिं सिंधूअ में खोट आहे त पोइ सिंधूअ जो पाणी सॼो जो सॼो सिंध में वञे त सिंध खे पंहिंजो शेयर मिले। पर हिते इशू इहो आहे जॾहिं खोट थींदी आहे त ही वरी इहे खोले वधीक खोट पैदा करे छॾींदा आहिनि पीपी ऐं सीजे। ठीकु, वॾी महिरबानी इमदाद सूमरो। ही लाहौर में वेठल सिंध जो नाले वारो सहाफ़ी इमदाद सूमरो हुयो। छो जो इहा राय आम पई थिए त पाणीअ जी खोट सॼे पाकिस्तान में आहे, पर इमदाद जीअं ॿुधायो त खोट जेकॾहिं हुजे त उते बि नज़र अचे न। सिंध में त सॼी सिंध में हींअर पंहिंजो सखर खां वठी बदीन ताईं माण्हू मुज़ाहिरा पिया कनि पाणी जे खोट जे ख़िलाफ़ु, पर पंजाब में जीअं असांखे इमदाद ॿुधायो त अहिड़ो कुझु बि कोन्हे। ऐं ॿियो अहम नुक़्तो इमदाद असांखे ॿुधायो त ही जॾहिं बि पाणीअ जे खोट जे इशू खे पैदा कयो वेंदो आहे उन वक़्तु यानी हिकु तरफ़ त मुल्क में पाणी आहे कोन, वरी ॿिए तरफ़ डैमनि जी जेका रिंगट आहे उहो शुरू कंदा आहिनि त जीअं इहो तासुर ॾिजे त पाणीअ जी खोट सिर्फ़ु इन जे लाइ आहे
या सिंध खे इहा सज़ा सिर्फ़ु इन लाइ ॾिजे त सिंध कालाबाग डैम जी मुखालिफ़त छो थी करे जेकॾहिं कालाबाग डैम जी मुखालिफ़त कंदी त पोइ सिंध में पाणीअ जी खोट रहंदी त इहो बि हिकिड़ो तासुर अजायो तासुर आहे कालाबाग डैम जी मुखालिफ़त त बहरहाल रहंदी सिंध में वॾनि डैमनि जी मुखालिफ़त जारी आहे पर हीअ हर दौर में जॾहिं बि पाणी जी खोट जो मामिलो उथियो आहे सिंध में जॾहिं बि हुन ते एहतजाज थियो आहे त तासुर इहो ॿ हिकिड़ा अजीब तासुर पैदा कया वेंदा आहिनि हिकु तासुर इहो पैदा कयो वेंदो आहे त सिंध में डाउन स्ट्रीम कोटड़ी में पाणी ज़ाया थिए थो ऐं ॿियो इहो तासुर पैदा कयो वेंदो त पाणी जी खोट इन लाइ आहे त सिंध जेको आहे सो डैम ठाहिणु नथी ॾिए डैम न हूंदा त पाणी जी खोट रहंदी पर पाणीअ जी खोट सिर्फ़ु पुछड़ी में छो जेका बिल्कुलु इरसाजे कानून जी 1991 जे पाणीअ जे ठाह जी ऐं दुनिया जे समूरनि आलमी उसूलनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे भञकड़ी आहे त पुछड़ी में सिंध आहे सिंध जी मर्ज़ी खां सवाइ हीअ जेके ॿ पंजाब कैनाल खोले पियो चश्मा झेलम ॾिन कैनाल ऐं तौंसा कैनाल इहे बि ॿई जेके कैनाल्स आहिनि तौंसा पंजनद लिंक कैनाल जंहिंखे चयो वेंदो आहे इहो बि सिंध जे ख़िलाफ़ु हिकिड़ी साज़िश आहे हाणे त इन ते हिकिड़ो हाइड्रो पावर प्लांट बि लॻायो पियो वञे जंहिं ते बि हिकिड़ो एतिराज़ आहे बहरहाल इहो हिकिड़ो अलॻि इशू आहे पाणी जी खोट जे बावजूदि हिकिड़ो हाइड्रो पावर प्रोजेक्ट बि शुरू कयो पियो वञे तौंसा ऐं चश्मा झेलम ॾिन कैनाल ते जंहिंजे सबबु माहिरनि जो चवणु आहे त पाणीअ जी जेका खोट आहे उहा अञा वधंदी ऐं इन सूरत हाल में आइनी मामिलो छा आहे कानूनी सूरत हाल छा आहे आइन छा थो चवे अकार्ड छा थो चवे पाण अॻे सेगमेंट में कंहिं आइनी माहिर सां ॻाल्हि कंदासीं पंहिंजी ॻाल्हि सिंधूअ में पाणीअ जी खोट ते जारी आहे अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सामीन असांजो प्रोग्राम जारी आहे सिंधु दरिया में पाणी जी खोट जे हवाले सां हिन वक़्तु असां सां गॾु आहिनि सिंध जो नाले वारो कानूनदान अॻूणो एडवोकेट जनरल ऐं ख़ासि तौर ते आइनी ऐं कानूनी मामलनि खे सम्झू ॼाणींदड़ बैरिस्टर ज़मीर घुमरो साहिबु गॾु आहिनि मां उन खां बि हिन मसइले ते पुछंदुसि ऐं तव्हां ताईं इहा ॻाल्हि पहुचाईंदुसि ज़मीर साहिबु कीअं पिया ॾिसो सिंध में को ॿुधाइनि पिया अॼु सूबाई वज़ीर प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त 40 एकड़ो ताईं खोट पुछी वई आहे पाणीअ जी ऐं कोटड़ी डाउन स्ट्रीम खां त पाणी बिल्कुलु अचे ई कोन पियो जेको 1991 जे ठाह जी खुलियल भञकड़ी आहे पर ही अजीब सूरत हाल आहे जो पंजाब में त मूं पंजाब जे सहाफ़ियुनि सां बि ॻाल्हायो हींअर ई हिन प्रोग्राम में उते का खोट जी शिदत महसूसु नथी थिए सिंध में बिल्कुलु खोट आहे तव्हां छा चवंदा हिन ते मुंहिंजे ख़्याल में इहो पंहिंजो प्लान आहे बाय द फेडरल गवर्नमेंट ऐं इहो पॉलिटिकल इशू आहे ऐं उहो ॼाणे सिंध खे ॾिसो तव्हां सिंध में पाणी बि कोन्हे पावर ब्रेकडाउन ते आहे माण्हू खे कोन थी मिले ॿई शयूं जेको आहे सो हिननि में जेको आहे सिंध खे सज़ा ॾिनी पई वञे ऐं इहो इर्सा जो जेको इजलास जो तव्हां हुनजी कार्रवाई ॾिठी केॾो गैर क़ानूनी हो केॾो जेको आहे सो इर्सा जे चेयरमैन जो उठंगो रवैयो हो ऐं जेको आहे शार्टेज जे मामले में जेको आहे सो तव्हां हिकिड़ो त अप स्ट्रीम में पाणी चोरी थो थिए नंबर ॿियो पंहिंजा वाहन गैर क़ानूनी जिते पाबंदी पयल आहे हीअ वाह खोलींदो त हिन जो मक़सदु चोरी आहे त हू मुकमल तौर ते जेको आहे ॾाढा ई करे उहो पाणी खणनि था ऐं फेडरल गवर्नमेंट उन्हनि जी मुकमल जेको आहे सहकारी आहे ऐं उते फेडरल गवर्नमेंट में जेके असांजा सिंध जा नुमाइंदा वेठा आहिनि उहे चपई नथा चवनि ॾाढो प्राइम मिनिस्टर इजलास करे उन्हनि जी सपोर्ट करे छॾी त फेडरल गवर्नमेंट जेको आहे सो उन्हनि सां ॿधल आहे उनजे करे सिंध जो पाणी ॾींहं ॾिठे जो माना इंतज़ार ॾियल आहे चोरी पियो कयो वञे ऐं सिंध खे एॾी वॾी सज़ा कॾहिं कोन आई आहे करे दौरान कोन आई आहे 60 साल जो जेको रिकॉर्ड आहे उहो टुटी वियो आहे त माण्हुनि खे पाणी कोन्हे ऐं सिंध सुके पई ऐं फेडरल गवर्नमेंट जेको आहे सो उन्हनि जो तदारक थी करे ऐं सिंध खे ऐं पॉलिटिकली सज़ा पई ॾिनी वञे त उते ॿी पार्टी जी हुकूमत आहे अच्छा ही जेके ॿ कैनाल आहिनि साईं हिकिड़ी चश्मा झेलम ॾिन कैनाल ऐं ॿियो तौंसा पंजनद कैनाल ही बि पंहिंजी मर्ज़ी सां हमेशह हलाया वेंदा आहिनि हमेशह सिंध जो हिन ते एतिराज़ रहंदो आहे हिन भेरे बि इहा ई साॻी सूरत हाल आहे त हिननि जी का अकार्ड में बि ज़ाहिर ज़िक्र मौजूदु आहे त सूबनि जी मर्ज़ी खां सवाइ नथा हलाए सघजनि हिन ते तव्हांजी छा राय आहे ॾिसो उहो त अकार्ड जेको थियो उहो बि तव्हां कहिड़ी गवर्नमेंट में थियो जाम सादिक जे गवर्नमेंट में अकार्ड ते मुसलत कयो जाम सादिक जी हैंडपिक गवर्नमेंट हुई उन वक़्तु नवाज़ शरीफ़ जी हैंडपिक गवर्नमेंट हुई रेगुलेशन में आई ऐं उन्हनि वक़्तनि में ई जेको आहे सो अहिड़ियूं शयूं मुसलत कंदा आहिनि ऐं उन में जेको 1945 जो सिंध पंजाब जेको अकार्ड आहे
उहो ई आइन जो हिसो हुयो 1991 ताईं। उनखे जेको आहे सो वायोलेट करे ऐं हिकिड़ी रिक्ट गवर्नमेंट खां वाटर अपॉर्चनमेंट करायो वियो, जंहिंखे हाणे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिनखे जेको आहे सो तब्दील कयो वञे, छो त उहो हिकिड़ी डिक्टेटोरियल गवर्नमेंट में जो जेका रेगुलेशन जे ज़रिए आई ऐं उन में ई हिननि जेको आहे सो ॾिसो त सिंधु दरिया ते पहिरियों हक़ जेको आहे सो सिंध जो थिए पियो ऐं इहो जेको आहे सो तारीख़ी तौर ते अॼु न पर जेको आहे सदियुनि खां जेको आहे सो मञियल आहे कानूनी तौर ते मुख़्तलिफ़ एग्रीमेंट्स में। ऐं लास्टली जेको थियो उहो सिंध पंजाब जेको आहे सो वाटर अकार्ड थियो 1945 में ऐं उन ते बि सिंध खे एतिराज़ आहे, पर सिंध उनखे जेको आहे सो 45 अकार्ड खे जेको आहे सो चयो त ठीकु आहे भला नहीं तव्हां कयो, त उनजी बि वायोलेशन करे जेको आहे सो ऐं पंजाब पानी जो जेको आहे सो ट्रिगरिया 1960 में जेको इंडस वाटर बैनिंग ट्रीटी कई इंडिया सां, उन में विकिणी छॾिया ऐं उन खां पोइ उन सॼो दारो मदार जेको आहे सो सिंधु ते रहियो, जॾहिं त सिंधु ते हिन जो जेको आहे सो हुयो ई कोन, हिन जा पंहिंजा दरिया पंजाब जा ऐं सिंधु ते हिननि जो को बि जेको आहे सो हक़ कोन पियो थिए। त उनजे करे ई हाणे इहे ॿई कनाल जेको आहे इन करे था हाराइनि त ही पाणी चोरी कनि था चाहिनि, माना इन्हनि कनालनि जे ज़रिए जेको आहे सदाईं ही पाणी चोरी कंदा ऐं सिंध जे मथां जेको आहे सो इहो पाणी अप स्ट्रीम खां जेको आहे सो हिते जेको गुडूअ में मिले थो, उनजी हिकिड़ो त क्वालिटी तमामु ख़राबु आहे, नंबर ॿियो चोरी थी मिले थो ऐं ओतिरा प्रोसेस जेको आहे मथां हलिया था वञनि ऐं उन चोरी खे रोकण जो हिन वटि को बि तरीक़ो न आहे। त सिंध मुसलसल तौर ते इहो चई थी वठे त बाबा तव्हां इन ते पाबंदी आहे त तव्हां इहे जेको आहे सो बसि पंहिंजो सर्कमस्टेंसिस में जेको आहे सो कैनाल खोले सघो था, उहो सर्कमस्टेंसिस जो ज़िक्र आहे, उन्हनि खां सवाइ तव्हां नथा खोले सघो त ही छा आहे शार्टेजिस में खोले पाणी जेको आहे चोरी कंदा आहिनि। त सिंध सदा इहो चवंदी आहे त बाबा तव्हांखे हिन मुंद में इहे शार्टेजिस में कैनाल जॾहिं खोलणा ई न आहे, जॾहिं जेको आहे सो त उनते पाबंदी पियल आहे त तव्हां हींअर छो था खोलो, त माना उन जो मक़सदु आहे तव्हां चोरी था कयो। अच्छा बैरिस्टर साहब, हिकिड़ी वरी अजीब सूरत हाल आहे, ॿ अजीब परसेप्शन आहिनि। हिकु जॾहिं पाणी जी खोट थींदी आहे त चवंदा आहिनि त इहो खोट इन लाइ आहे जो डैम न आहिनि, कालाबाग डैम जी सिंध मुखालिफ़त थो करे, उनजे करे डैम न आहिनि त पाणी जी खोट आहे। ॿियो वरी इहो चयो वेंदो आहे त कोटड़ी खां हेठि पाणी ज़ाया थो थिए, यानी हिननि जो परसेप्शन इहो आहे त कोटड़ी खां हेठि आबादी न आहे, 5-6 ज़िला आहिनि ऐं हालांकि अॼु सूबाई वज़ीर थो चए त 200 क्यूसिक पाणी बि कोटड़ी खां हेठि डाउन स्ट्रीम में न आहे। त ही ॿ परसेप्शन बि अजीब आहिनि जिन्हनि जो आइनी त का हैसियत न आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे। छा चवंदा हुआ? मुंहिंजे ख़्याल में इहा वाटर टेररिज़म आहे, इहा बुनियादी तौर ते इहो जेनोसाइड आहे माण्हुनि जो, त तव्हां माण्हुनि खे पाणी न ॾेई करे उनखे मारे वञे, इट्स अ वाटर जेनोसाइड ऐं इहो इंटरनेशनल कन्वेंशन में अचे, इट्स अ क्राइम, इंटरनेशनल क्राइम। त तव्हां जेको आहे सो ज़ोरी ज़बरदस्ती चोरी करे हिकिड़े नेशन जो पाणी बंदि कयो था ऐं चओ था त जेको आहे सो जेको एग्रीमेंट कंहिं बि एग्रीमेंट ते तव्हां अमल नथा कयो, कंहिं बि एग्रीमेंट ते नथा अमल कनि, माना उहो पॉलिटिकल हुजे, उहो वाटर एग्रीमेंट हुजे, को बि हुजे, ही उन ते अमल कोन था कनि ऐं माण्हुनि खे सिधो सो जेको आहे सो मारियो पियो वञे बाय डिनाइंग देम वाटर। इहो छा आहे? जेनोसाइड न आहे सिंध जो? सिंध जो जेको आहे सो राइट टू लाइवलीहुड आहे, जेको उनजो एग्रीकल्चर ज़मीनूं आहिनि, कॉन्स्टिट्यूशन में राइट ऑफ लाइवलीहुड आहे, उनखे तव्हां ख़तमु कयो, जेको बुनियादी तौर ते राइट आहे लाइफ जो, राइट छा ते सस्टेन कंदी? पाणी ते सस्टेन कंदी। तव्हां पाणी उनजे ज़रिए बंदि था कयो, तव्हांखे कंहिं हक़ ॾिनो आहे ऐं इहो इंटरनेशनली जेको आहे सो वायोलेशन आहे, त राइट टू लाइफ तव्हां कसियो था माण्हुनि खां ऐं फेडरल गवर्नमेंट उन्हनि सां बीठी आहे पंजाब गवर्नमेंट सां ऐं हू जेको कनि था सिंध जे नुमाइंदनि खे उतां उथारे था कनि मीटिंग मां ऐं मुंहिंजे ख़्याल में दिस इज़ अ वेरी सीरियस सिचुएशन इन सिंध ऐं सिंध गवर्नमेंट खे मुकमल तौर ते हिन ते हिननि जो फेडरल गवर्नमेंट जो बाइकआउट करणु घुरिजे। दे शुडंट कम ओवर हियर। जीअं हिननि पाणी बंदि कयो आहे त सिंध गवर्नमेंट हिननि जो सभु जेको शयूं बंदि करे छॾी। मुंहिंजे ख़्याल में दिस शुड बी द रिएक्शन, प्रॉपर एक्शन इहो ई थींदो। ठीकु, वॾी महिरबानी अव्हां जी बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब। सामीन, अव्हां ॿुधो, हिकु कानूनदान खे अव्हां ॿुधो, सियासी बयान पंहिंजी जॻह ते, सहाफ़ियुनि जा तजिया पंहिंजी जॻह ते, पर ही प्योर बैरिस्टर ज़मीर घुमरो साहब कानूनी एतबार सां ॻाल्हाए रहियो हुयो ऐं वाटर टेररिज़म लफ़्ज़ यानी पाणीअ जी दहशतगर्दी ऐं हुननि खे जेनोसाइड यानी सिंधियुनि जी नसल कशी करार ॾिनो आहे। यानी पाणीअ जी दहशतगर्दी जे ज़रिए सिंधी क़ौम जी नसल कशी थी रही आहे पंजाब जे ज़रिए ऐं वफ़ाक़ उन सां गॾु आहे। वफ़ाक़ी हुकूमत बैरिस्टर ज़मीर ते इहो बि चयो आहे त सिंध हुकूमत खे जीअं हू टेररिज़म था कनि, रस्ता बंदि था कनि, सिंध हुकूमत खे बंदि करणु घुरिजनि। बहरहाल इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे, लेकिन अॼु जे प्रोग्राम में अव्हां ॿुधो, मूं पंहिंजो तव्हांखे सॼी सूरत हाल ॿुधाई अंगनि अखरनि मुताबिक़। हिन प्रोग्राम में असां सिंध जे नाले वारे सहाफ़ी काज़ी आसिफ़ साहब खे ॿुधो, उन खां पोइ असां लाहौर
लाहौर में वेही रिपोर्टिंग कंदड़ नाले वारे सहाफ़ी इमदाद सुमरो खे ॿुधो। आख़िर में असां कानूनी माहिर बैरिस्टर ज़मीर घुमरे खे ॿुधो। ही रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन खां अॼु प्रोग्राम में अवां हिन मौजूदा ख़तरनाक सूरत हाल जे बारे में यकीनन ॿुधो हूंदो। ऐं तव्हां इहो सम्झी सघो था त सिंध हिन वक़्तु करबला जहिड़ी सूरत हाल में आहे। 40 सैकड़ो जॾहिं पाणी जी खोट हुजे ऐं सिंध जे वाहन में पीअण जेतिरो पाणी बि न बचियो आहे, त ही हिकु वॾो सियासी मसइलो बि आहे, समाजी मसइलो बि आहे, मुआशी मसइलो बि आहे सिंध जो। ऐं यकीनन मां हिन ते ॾिसंदा, अॻिते बि असीं हिन ते ॻाल्हि खे जारी रखंदासीं। हिन ई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे ज़रिए मुख़्तलिफ़ आइनी कानूनी ऐं पाणी जे माहिरनि सां राब्ता कंदासीं। मूं अॼु बि इदरीस राजपूत साहब पाणी जो माहिर, उन सां राब्ते जी कोशिशि कई, अशफाक मेमन साहब। इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्रामनि में असां हिन सूरत हाल ते ॻाल्हि खे जारी रखंदासीं ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अव्हांखे सिंध में पाणी जी खोट जी सूरत हाल जे बारे में आगाह कंदा रहंदासीं, ॿियनि मौज़ूअनि ते बि ॻाल्हाईंदा रहंदासीं। तेसि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन खां पंहिंजे मेज़बान आजिज़ जमाली खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।